प्रिय विद्यार्थियों, असां शीशे जा घर किताब करे रहिया आहियूं। शीशे जा घर जेको किताब आहे उहो गोवर्धन भारती लिखियो आहे। उनजी शख़्सियत जे बारे में क्वेश्चन पुछा वेंदा आहिनि। इन करे उनजी शख़्सियत जा 2 पार्ट पाण करे चुका आहियूं। अॼु चोथों पार्ट कंदासीं। इनखे कंटिन्यू कयूं था त गोवर्धन भारतीअ जी शख़्सियत ऐं शीशे जा घर में कहिड़ा वीचार आहिनि, उनजे बारे में असां अॼु चोथों पार्ट कंदासीं। त असां कल्ह कयोसीं त गोवर्धन भारती जेको आहे सिंधी लोकगीतनि जे झूननि भावनि खे जीआरण में इन जो जेको स्थान आहे कृष्णराईअ खां पोइ युगानो स्थान आहे। लाॾा जेतोणीकि जिया साहिब ऐं किन ॿियनि शाइरनि बि लिखिया आहिनि, पर भारतीअ जो अंदाज़ निरालो आहे। ऐं हिकु जेका मुखड़ी लिखी हुई उन कल्ह ॿुधायोमांव त सखियूं सेजा गुलनि जी सजायो, जानी जोड़ल वठी कुंवार आहियो। पोइ हिनजी जेका कविता आहे उन में देशभक्तीअ जी भावना कूटाकूट भरियल आहे। जीअं मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो, असांखे जंहिं धरतीअ सां प्यार उन्हीअ तां जान बि कबीर निसार जवानो होशियार होशियार। धर्मी कविता जीअं रामा पीर जे बारे में हिन किताब लिखियो आहे। उनखां पोइ जेको श्री गोवर्धन भारतीअ शाह जे कलाम खे सलीस ऐं आम फहिम बणाए पेश कयो। आव कुननि में काहे मजमूए में शाह जे 7 ई लोक कहाणियुनि ते तरतीब कलाम ॾिना विया आहिनि। मारीअ खे अभाणो घर ऐं सादियूं अबाणे घर जूं शयूं उमिरि जे आलीशान शयुनि खां वधीक प्यारियूं थी लॻनि, तॾहिं हूअ उमिरि खे वाॼाईंदी चवे थी त उमिरि ताम तुंहिंजा तिखा ज़हर बायां, खथे खे छॾे कीअं मां खोइंबा हुंडायां। पवन खूह खटूं ऐं विहाणा अबाणा अबाणा। शाइर आशिक़ मिज़ाज थींदा आहिनि। मरण खां पोइ बि असांखे शाइर खां इहो बर्दाश्त नथो थिए त काई सुहिणी संदसि लाइ आहूं भरे। जीअं को यादि करे, को आह भरे, को ॻोड़नि ॻणतियुनि मंझि घरे। जंहिं सुहिणीअ जी मूं बिन न सरे, तंहिं सुहिणीअ खे त सलाम ॾिजो। मग़रिबी साहित्य जे असर हेठि जिदत जी वीचारधारा भारत जे मुख्य ॿोलियुनि में आहे। 6 ॾहाके जे आसपास नई धारा जे असर हेठि नई पीढ़ीअ जे सिंधी कवियुनि द्वारा नई कविता जी आमद थी ऐं नई कविता लिखण में जेको ई गोवर्धन भारती पंहिंजो मट पाण आहे। ऐं हिन जी जेके रचना आहे तन्हाई ऐं कोड़ो दोहे, उन में सेनेटोरियम में पहिरीं राति हिकु नई कविता जेका आहे उहा पहिरीं कविता करे मञी वञे थी ऐं उन्हीअ में हिन जाम पंहिंजूं कविताऊं जोड़े वरितियूं आहिनि। हिननि कविताउनि में हिन नओं सोच ऐं नई वीचारधारा ॾिसण में अचे थी। संगीत जी लय बि हूंदी आहे ऐं मंजिस रवानी बर्फ़। लेखक कृष्ण खटवाणीअ हिन जे बारे में चयो आहे त सेनेटोरियम जे आज़मूदनि गोवर्धन भारतीअ जी ज़िंदगीअ में वॾी तब्दीली माना फेरो आंदो। सिंधियुनि हिकु नटराज खोयो, हिकु शाइर पातो। मतिलबु पहिरियों जेको गोवर्धन भारती नटराज हो, माना अभिनय करण में हिकु मञियल कलाकार मञियो वेंदो हो। उनखां पोइ पर जॾहिं ही बीमार थियो ऐं सेनेटोरियम में पहिरीं राति जेका हिन गुज़ारी, उनखां पोइ हिन जे मन में हिकु शाइरी पिण जी भावना उजागर थी, जज़्बाती बणिजी पियो ऐं अहिड़ी शाइर बणिजी पियो। उनखां पोइ लिखे थो त हिन जे बारे में भारतीअ जी शाइरीअ बाबति कृष्णराईअ पिण चयो आहे त गोवर्धन सिर्फ़ु संगीत जी लय वारी शाइरी कई आहे, ईअं नाहे। हिन सेनेटोरियम में पहिरीं राति, पोस्ट ऑपरेशन वार्ड ऐं ॿियो बि के कविताऊं रचियूं आहिनि, जिन में ज़िंदगीअ जी तन्हाई, तुल्क, हक़ीक़त ऐं पीड़ा खां हैरान परेशान इंसान जो कोड़ो रोअण ॿुधी सम्झी सघिजे थो ऐं संदसि शाइरीअ जो ख़ालिस अदबी जोहर ॾिसी सघिजे थो। संदसि कलम में इहा कौत आहे। पोइ बि हिन अहिड़ियूं कविताऊं घणियूं न लिखियूं आहिनि। शायदि संदसि शाइरीअ ते संगीत आवी आहे। इन करे जेको क्वेश्चन तव्हांजो ईंदो आहे त गोवर्धन भारती जेको आहे उहो शाइर खां वधीक संगीत जे रूप में ॼातो सुञातो वञे थो। कीअं त इहे जेके मां कल्ह खां वठी तव्हांखे 2 पार्ट करायां पई, उन्हनि में इहा सॼो कारण अची वेंदो। इन्हनि जो आंसर इहो थींदो त हिन जे शाइर त बणियो, पर शाइर खां वधीक हिन ॻाइण में ऐं अभिनय में हिन जी जेका रुचि रुझान उहो वधीक हो। उन जा कारण इहो त धर्मी कविताऊं लिखियूं अथई ऐं उन्हनि खे ॻाए करे ॿुधायो अथई ऐं संगीत रूप ॾिनो अथई ऐं उन में देशभक्तीअ जूं कविताऊं आहिनि त लाॾा ऐं जेके आहिनि हिन फिल्मुनि में बि कमु कयो आहे। फिल्मुनि में बि हिन केतिरा ई गीत
ॻाए करे अभिनय पेश कयो आहे त इहो जेको कारण आहे इहो इन जो शाइर खां वधीक जेको आहे उहो संगीतकार जे रूप में ई ॼातो सुञातो वञे थो। हाणे अॼु अचो ॾिसूं त शीशे जा घर में गोवर्धन बादीअ कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। जेको तव्हांजो जेको मेन उनवान तव्हांजे हिन में MA फाइनल में किताब में रखियलु आहे उन जे बारे में असां अॼु पढ़ूं था त शीशे जा घर जेको किताबु आहे श्री गोवर्धन बादीअ जो बहितरीनु गुटको आहे जंहिंमें वायुनि गीतनि ऐं गज़लुनि खे समायो वियो आहे। हिन गुटके जे शाये थियण खां माना छपिजण खां अॻु ई भारती साहिबु गीत ऐं नज़म जे खेत्र में मक़बूलियत माना पंहिंजी उन में तमामु घणी मक़बूलियत हासिल करे चुको आहे। लिहाज़न शीशे जा घर गुटके अदबी हलकनि में हलचल मचाए छॾी आहे। हीअ किताबु सरकारी इदारनि जो बि ध्यानु छिकायो आहे ऐं उनखे गुज़िरियल 3 सालनि जो बहितरीनु किताबु मञी इनखे 1990 ईस्वीअ में मरकज़ी साहित्य अकादमी माना सेंट्रल साहित्य अकादमीअ जो इनाम अता कयो वियो। हिननि कविताउनि में माना शीशे जा घर जी कविताउनि में भारती साहिबु शीशे वांगुरु पंहिंजे नाज़ुक दिलि जे नाज़ुक जज़्बा भरिया आहिनि। हिन मजमूए जी पहिरीं भाङे में वायूं ॾिनल आहिनि। वाई भारतीअ जी जेका आहे हिकु कविता जो क़िस्म आहे ऐं वाई भारतीअ जी महबूब सिंफ़ आहे, हिकु प्रकार आहे जंहिं ते खेसि पूरो दस्तरस आहे मतिलबु पंहिंजो पाण उन ते दस्तरस आहे माना होशियारी आहे उन ते क़ाबिलियत हासिलु अथसि। वाई पुराणी सिंधी कविता जी हिकु सिंफ़ आहे जंहिंखे सिंध जे क़दीम शाइर शाह लतीफ़ जनमु ॾिनो। शेख अज़ाज़ तात्यो ऐं फ़तेह चंद शर्मा, गोवर्धन भारती, नारायण श्याम, वासुदेव निर्मल ऐं किन ॿियनि शाइरनि उनखे सजायो ऐं संवारियो आहे। पर वायुनि जी रवानीअ में शायदि ई को सिंधी कवि भारतीअ सां भर मेचे सघंदो। मतिलबु ॿियनि कविताउनि रचण में त ॿिया शाइर केतिरा ई मतिलबु तमामु घणा फेमस आहिनि, होशियार आहिनि, पर वायुनि लिखण में जेको आहे भारती साहिबु पंहिंजो मट पाण आहे। हुन तमामु घणे सुठे अंदाज़ में वायूं लिखियूं आहिनि। वाईअ में मिसराउनि जो बंधन कोन हूंदो आहे, तंहिं करे गोवर्धन भारतीअ वायूं 6 खां वठी 10 मिसराउनि जूं लिखियूं आहिनि। हिन साहिब अटकल 30 वायूं लिखियूं आहिनि जिन में जुदा जुदा मज़मून ऐं नवां ख़्याल ॾिनल आहिनि। संदसि किन वायुनि में शाह साहिब जे सूरमियुनि जा दास्तान आहिनि जेके अॻे शाये थियल किताब आव कुननि में काही उनवान वारे मजमूए में ॾिनल अथसि। हिन मजमूए में 9 वायूं आहिनि। कहिड़े मजमूए में? जेको तव्हांजो सिलेबस में शीशे जा घर रखियो उन में हिन जो 9 वायूं आहिनि जेके संदसि फ़न जी अकासी कनि थियूं। हिन हिकु ॾिनल वाईअ में नयूं तशबीहूं ऐं रूपक अलंकार जो इस्तेमालु संदसि शाइरानी सूझ ॾेखारीनि थियूं। तमामु शाइरानी नमूने सां हिन लिखियो आहे जंहिंमें हिन फरमायो आहे जीअं त ॾिसो त शैतूती चप चुमी प्यार जा सूंहं खे सूरजमुखी बणाए उॾरी वियो मौसम जो। पर केतिरी न सुठी वाईअ में हिन लिखियो आहे। सुठो कविता जो रूप आहे। छा शहतूती स्तूत थींदा आहिनि उन्हनि जो मिठाण जेको आहे उहा जेका मिठाण आहे तुंहिंजे चपनि में भरियल आहे। सूंहं खे सूरजमुखी बणाए तुंहिंजे सूंहं खे सूरजमुखी जे गुल वांगुरु बणाए करे मौसम जो पंछी जेको आहे उॾामी वियो आहे। ऐं पोइ ॿिए हंधि ॾिसो त प्यार भरिया ई पुखरा जी पल मेहंदीअ रतड़ी राति मिलण जी। मेहंदीअ जा हथ जेके हूंदा आहिनि उहे भरियल हूंदा आहिनि। उहे जेके पल हूंदा आहिनि उहे पुखरा जी पल हूंदा आहिनि। पुखरा जेको हूंदो आहे हिकु पथर हूंदो आहे, उनजी क़ीमत तमामु घणी वैल्यूबल हूंदी आहे। त चए थो त प्यार भरिया ई पुखरा जी पल मेहंदीअ रतड़ी राति मिलण जी। उनखां पोइ अॻिते ॿुधाए थो माण्हूअ मां तहज़ीब मोकिलाईंदी थी वञे, गोया हू जंगली गुल बणिजी पियो आहे। तॾहिं शाइर चवे थो त माण्हू माण्हू मिरू लॻे थो बस्ती बस्ती ॼण जंगल आहे। इहा इन जी हिकु मस्तु सुठी तरह सां जेका इन में कविता ॿुधाईंदी त माण्हू माण्हू मिरू लॻे थो बस्ती बस्ती ॼण मतिलबु अॼुकल्ह जे वायुमंडल सां इहा ठहिकंदड़ जेका हिन जी वाई आहे त माण्हू ॼण मिरुनि समान जानवरनि समान थी विया आहिनि ऐं हिकु हिकु बस्ती जेका आहे उहा
जंगल बणिजी पई आहे। हिन में अञा ॿिए बि वीचार आहिनि, उहे पाण अॻिते कंदासीं। अॼु बसि